नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त ख़ासकेली कबीले जा माण्हू पुरअमन पर असांजे पुरअमन जो ग़लति मतिलबु वरितो पियो वञे। असीं पंहिंजे कबीले जा पाण वारिस आहियूं। संदसि ॾुख मुंहिंजो ॾुख आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे मरकज़ी सेक्रेटरी इंफॉर्मेशन फेज़ ख़ासकेली मटियारी मीडिया हाउस ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मटियारी में असांजे कबीले जे माण्हुनि ते कूड़ियूं एफआईआरूं काटे हरासा करणु बंदि कयो वञे। हिन ॿुधायो आहे त एसएसपी मटियारी हिकु ईमानदार ऑफिसर आहे। उमेद आहे त शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ ॾियारींदो। जीअं त पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे सुप्रीम काउंसिल जो इजलास 28 अप्रैल ते हैदराबाद क्लब में रखियो वियो आहे, जंहिंमें सिंध बलोचिस्तान खे मेंबर शिरकत कंदा, जंहिंमें कबीले जे फलाह बहबूद ऐं कबीले जे ग़रीब नियाणियुनि जो इज्तिमाही शादियुनि बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। हिन कबीले जे मुखेर हज़रात खे अॻिते अचण ऐं हिसेदार थियण जी दावत पिणु ॾिनी आहे। इन मौक़े ते मटियारी जो सदर रियाज़ ख़ासकेली, मटियारी टाउन जो वाइस चेयरमैन अली मुराद ख़ासकेली, इंजीनियर यार मोहम्मद ख़ासकेली, GM बाबू ख़ासकेली, अली फैज़ान ख़ासकेली, सज्जाद ख़ासकेली ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।